नाज़रीन, सिंध धरती केतिरा ई अज़ीम इंसान पैदा कया आहिनि। भिटुनि, वारियासुनि, रेनपट, बयाबाननि, रुञुनि में रहंदड़ पलंदड़ अहिड़ा अमुल माण्हू अॼु बि हिन धरतीअ जे नक्शे ते मौजूदु आहिनि, जेके पंहिंजे ॾात वसीले पंहिंजे हिननि सूरनि, ज़ख़्मनि, एहसासातनि खे लफ़्ज़नि जो रूप ॾेई दुनिया खे ॿुधाईंदा आहिनि। तारीख़ जी तख़्तीअ ते, तारीख़ जे सीने ते हमेशह जे लाइ इहे लफ़्ज़ अमर कंदा आहिनि, जेके हिन धरतीअ सां, हिन धरती जे माण्हुनि सां, हिन धरती जे मारुनि सां जेके वेसाह घातियूं आहिनि, जेके उन्हनि सां वेसाह घातियूं आहिनि, उन्हनि सां ज़ुल्मनि जी दास्तान आहे, उन्हनि सां जेके बि वहे वापरे थो, उन्हनि जी तारीख़ रक़म कंदा आहिनि। अॼु असीं रुञनि जे उन इलाइक़े में मौजूदु आहियूं जिथे तक़रीबन माण्हू प्यासा भटकंदा रहनि था, पर जे उन्हनि हिकिड़े नंढड़े ॻोठ में, हिकिड़े तारीख़ी शहर में ॿ हिकिड़ा अहिड़ा किरदार हिन मारूड़नि जा, जिन मारूड़नि जे जज़्बनि खे, जिन मारूड़नि जे मसइलनि खे, हिन धरतीअ खे तारीख़ करे पेश कयो आहे लफ़्ज़नि ज़रिए। अॼु असीं उन्हनि जी कचहरी हिन मारूड़ा प्रोग्राम में कराईंदासीं। साईं हलीम बाग़ी साहब, बाग़ी सिंध जो वज़ीम शाइर आहे, जंहिंजे जेतिरा लफ़्ज़नि आहिनि तारीफ़ कई वञे। साईं हलीम बाग़ी साहब सां मौजूदु आहियूं ऐं उनजी बर में मौजूदु आहे साईं जुम्मन दरबदर। साईं वॾी महिरबानी अमां असांखे टाइम ॾिनो कचहरी जे लाइ। बाग़ी साहब, शाइरी कॾहिं कई? शाइरी मूं नंढपण खां ई कई, ईअं सम्झो त स्कूल वारे दौर खां। कंहिं मां मुतासिर थिया? मुतासिर थियण जी ॻाल्हि ईअं आहे त मुंहिंजो मामू जुमन दरबदर शाइर हो, मूंखे पाण सां गॾु वठी वेंदो मुशाइरनि में या शाइरनि जे गॾिजाणियुनि में वठी वेंदो। उते शाइरनि खे दाद मिलंदो, वाह वाह थींदी हुई। उहा ॾिसी करे दिलि चाहींदी हुई त असीं बि अहिड़ो को अहिड़ी शाइरी करियूं या अहिड़ा ॿोल ॿोलियूं जीअं सां वाह वाह थिए। त उन्हनि ॻाल्हियुनि जे करे मुतासिर थियासीं ऐं असां तंहिंखां सवाइ असां मुतालियो कयो, पढ़ियोसीं, रिसाला किताब अख़बारूं पढ़ियूंसीं। उन ई मंझां बि असांखे उत्साह मिलियो, असां बि कची फिकी शाइरी करणु शुरू कई। जुमन साहब, वॾी महिरबानी। हिकु दफ़ो ॿीहर अवां कॾहिं खां शाइरी शुरू कई? मशहूर साहब, बुनियादी तरह सां आउं सम्झां थो त जेसि ताईं कंहिं बि माण्हूअ खे मोहबत जी चोट न लॻंदी आहे, उहो चाहे के फ़र्द सां इश्क हुजे, धरतीअ सां इश्क हुजे, माण्हुनि सां इश्क हुजे, जेसि ताईं उनखे न आहे तेसि ताईं उहो हुन जूं शाइर जूं पंहिंजूं दाख़िली ऐं ख़ारिजी कैफ़ियतूं आहिनि, उन जी संगम शाइरी आहे। नसर उनखे किताबनि जी सूरत में पेश कंदो आहे, हू पीड़ा उनखे हिकिड़े नज़म जी सूरत में पेश कंदो आहे।
ऐं बिल्कुलु हीअं असां हिन धरतीअ ते हीअ हिकिड़ी ॻाल्हि आउं खां इहो ॿुधायां त हिते असां वटि सूफ़ी रोहिल फ़क़ीर जेको सूफ़ी शाइनात वारनि जे तसलसल आहे उन जो हिते असां वटि हूंदो तकियो। जॾहिं कलूड़नि जो आख़िरी दौर हुजे न तॾहिं हू माण्हू उन फ़िक्र खां मुतासिर थियो सूफ़ीअ खां ऐं पोइ हुन पहिरियों चिलो जेको कढियो हिते आहे उनजे तरह उन ॻोठ जो नालो आहे रोहिल आहे। आउं सम्झां थो त उहा शाइरी असांखे इन मिटीअ जी ख़मीर पवंदी आहे माना उहो ई तसलसल आहे। अच्छा जुम्मन पोइ वरी दर बदल साईं आउं इहे मशहूरु अथव ॻाल्हि इहा मूं तव्हांखे चयो शेख सादी रहमतुल्लाह अलैह जो हिकिड़ो बैत आहे त आशिकाना शशनशानी ऐं पिसर आ सरदो रंग ज़रदो चश्म तर इंतज़ारी बेकरारी दरबदर। वाह माना इहे 6 निशानियूं आहिनि असीं हिकिड़ी निशानियूं आहिनि मज़ा आहियूं बसि बाक़ी ॿियूं बि कैफ़ियतूं आहिनि त उहे लाज़मी आहे माण्हू खे वक़्तु वक़्त ते ईंदियूं। अच्छा बागी साहब हलीम कहिड़ी ॻाल्हि खां बागी आहे समाज खां कहिड़ी शइ खां बागी आहे हलीम जे पोयां बागी मशहूरु साहिबु ॻाल्हि कई पई त हीउ समाज या हीउ निज़ाम आहे केतिरियुनि नाइंसाफ़ियुनि केतिरियुनि बेवाजिबियुनि सां भरपूर आहे। सो हिन समाज ऐं हिन निज़ाम खां जेकॾहिं को माण्हू बग़ावत नथो करे त उहो इंसान ई कोन्हे। तंहिंजे करे आउं सम्झां थो त हिन निज़ाम ऐं हिन समाज खां हर फ़र्द खे बाग़ी थियणु खपे। बाक़ी नेकी चङाई इंसाफ़ सचाई उन ई खां असां का बि बग़ावत कान्हे। मूं चयो त हिन समाज जे बेइंसाफ़ीअ बेवाजिबीअ ज़ुल्म पीड़ा उन ई खां असांखे बग़ावत करणी पए थी ऐं असां बाग़ी तंहिंजे करे तख़ल्लुस अवां पाण ॾिनो या की हा असां पाण। अच्छा अवां जो उस्ताद अवां जो मामो यानी हा साईं जुम्मन साहब जुम्मन साहब। अच्छा पहिरीं माना यादि शुरू वारी शाइरी यादि आहे शुरू वारी शाइरी जेका आहे उहा पहिरियों शेर जेको मूं लिखियो त उमरकोट में हिकिड़ो फंक्शन थियो हुते जशन लतीफ़ उन जशन लतीफ़ में आऊं हिकिड़ो थर जा मसाला आॾा रखी उन जे लाइ हिकिड़ो शेर लिखी वियो हुउसि। उहो शेर हो जीअं जानी भेज भिटाई जी जीअं लाल लती। वाह अच्छा जुम्मन साहब अवां जो उस्ताद केरु हो शाइरी मुंहिंजो असांजो इश्क जेको आहे न उहो असांजो इमाम आहे उन सम्झो न केरु कश मोहबत विधी आहे मामरे त केरु कश न करे मोहबत ई मामरे पे आहे मोहबत ई बुनियादु आहे इन शइ जो। वाह वाह ऐं उनखे अवां बिल्कुलु असीं जागीरदारी समाज में हिते असां कबीलाई समाज अञा त सनअती समाज जी ॻाल्हि ई ॿी आहे असां उन में वरितोसीं हिते हे असीं सभई पूरत माण्हू आहियूं। असांजे वॾनि मथे ते तगारियूं कयूं आहिनि ऐं अकलाल जो पूरियूं वठूं ऐं असां पोइ जॾहिं आयासीं हिन दुनिया में साञाए थियासीं असां पढ़ियूंसीं त बाबा हीउ निज़ाम के रब जो ठहियल न आहे हीउ हिते जे उन्हनि माण्हुनि जो ठहियल आहे हीउ सॼो निज़ाम जेको हिन धरतीअ ते हले पियो न इहो सॼो उन सरमाएदारनि जो निज़ाम आहे जेके पंहिंजे उन इस्तेसाल करे पंहिंजे उन मूड़ीअ खे बचाइण लाइ पुलिस स्टेशनूं क़ाइमु कयूं अथनि उन्हनि जज क़ाइमु कया अथनि उन्हनि वकील क़ाइमु कया अथनि इहे सभई उनजी दफ़ा में आहिनि माना उन सरमाएदार जे उन वॾेरे जे उन भोतारे जे दफ़ा में आहिनि
हे रुगो ज़ाहिरी तौर ते असांखे ॾिसंदा तव्हांखे अमन ॾींदासीं, पर जॾहिं अमन जी ॻाल्हि अचे थी तॾहिं उहे तबिका जेके अमन खां महरूम आहिनि उन्हनि माण्हुनि जा अवां ॾिसो कहिड़ा कहिड़ा छा छा न उन्हनि सां थिए थो। बसि इहा असांजी उस्तादी उन ई शइ असांखे हीअ सच में दरबदर बि कयो आहे, असीं उन में हलिया आहियूं। शुरू वारी कहिड़ी मशहूरु शाइरी हुई? भाई शुरूआती सच में त जेका सकरट में 1968 में जेका मुंहिंजी पहिरीं शाइरी हुई उहा हुई तबिकियाती बुनियाद ते हुई उहा शाइरी त ख़िदा आई गुलस्तान में त बहारनि जो छा थींदो, वियो भंवरो भॼी केॾां त गुलज़ारनि जो छा थींदो, सॾायूं पाण खे सिंधी सिबायूं सूट था टेडी, अगरि पहिरा इहे कपिड़ा त सलवारनि जो छा थींदो। अच्छा, मूं ते त कोन्हे या खणी ईअं चयो त करियूं था टुस्ट डांस अॼु अंग्रेज़ी म्यूज़िक ते, अगरि अहिड़ो वॻो वाॼो त यकतारनि जो छा थींदो, किथां ईंदा कुकड़ मुर्गा किथां ईंदी बिरयानी, न बेगम वेही पिकनिक ते वीचारनि जो छा थींदो। वाह साईं वाह वाह। बाग़ी साहब अवां जी मशहूरु अवां जी शाइरी कॾहिं मशहूरु थी? हलीम बाग़ी हिकिड़े नंढड़े ॻोठ मां निकिरी करे पूरी सिंध में फैलिजी वियो। मुंहिंजी शाइरी जेका आहे आउं सम्झां थो त बाडी वारो दौर बि MRD खां अॻु में चाहे त सिंध में क़ौम परस्ती ऐं तरक़ी पसंदीअ जी हिकिड़ी धारा हली रही हुई। उन ई धारा में सॼी सिंध में हिकिड़े क़िस्म जी फिक्री उथल पुथल अची वई हुई। उन ई फिक्री उथल पुथल में असां माना मुंहिंजी शाइरी जेका आहे उहा बि उन ई फिक्री उथल पुथल जी तर्जुमानी कंदी हुई, तंहिंजे करे उहा मशहूरु थी वई हुई। बहरहाल घणी सिंध सॼीअ में मुंहिंजी शाइरी जी मशहूरु जेका थी उहा सिंध यूनिवर्सिटीअ में मुंहिंजी तालीम सिंध यूनिवर्सिटी मां हासिल कई। हा। अच्छा, कहिड़ो शेर उते माना मशहूरु थियो? उते मुंहिंजी काफ़ी शाइरी मशहूरु थी। अड़े शहर जाना या जामशोरे मां जंहिंजो गुज़र थियो जामशोरे मां जंहिंजो गुज़र थियो वञे, या हाय अठीला होॾी प्रीतम, काफ़ी शाइरी मशहूरु। को शेर हिकिड़ो असांजे नाज़रीन सां शेयर कजो। हा। भले मुस्कुरायो इहो मुस्कुराइण महांगो थी पवंदो। भले मुस्कुरायो इहो मुस्कुराइण महांगो थी पवंदो। असांजे लहूअ में तरियूं हीअं चुॿाए मेहंदी लॻाइण महांगो थी पवंदो। ओ बंदूक वारा ओ संगीन वारा जाई छाती हणी छॾ। ओ बंदूक वारा ओ संगीन वारा जाई छाती हणी छॾ। हणण खां बि अॻु में इहो बि ॿुधी छॾ त आहो तूं पंहिंजी सिरीअ तां खणी छॾ। दरावड़ जी डोईअ सां इहे चुरांदियूं ऐं माण्हुनि जे लाशनि ते ई ॾंद ट्रेड़ूं। दरावड़ जी डोईअ सां इहे चुरांदियूं ऐं माण्हुनि जे लाशनि ते ई ॾंद ट्रेड़ूं। हिकु इदनि बंदनि में ई कड़ंदड़ जवानियूं साणनि पुठड़नि ते फटकनि जूं छेड़ूं। जंगल जो कानून बर्बादियुनि जा खणी त नवां आयो फसाना। ही जंगल जो कानून बर्बादियुनि जा खणी त नवां आयो फसाना। ही माण्हूअ जी हुरमत ते वहशत जा हमला, ही कोड़ा ही कोरट ही ताज़ियाना। भले रत भाॼो जो रत माण्हूअ जे रत साण पिकनिक मल्हाइण महांगो थी पवंदो। भले मुस्कुरायो इहो मुस्कुराइण महांगो थी पवंदो। ही बदबख्त माण्हुनि जूं बर्बाद शामूं के धुएं जे बादल ज्यां बरते तरणदियूं
ऐं नेणनि जे रणपट में पिया फोग फुटंदा थरंदियूं गांगियूं उञारियूं न मरंदियूं ही ॿेड़ियूं कड़ियूं थियूं कड़ियूं सोक रातियूं ऐं चंड जी चिटाई खां महरूम खोलियूं वाह ही ॿेड़ियुनि जी छंड छंड धारनि जा नोआ वरी खून ॻाढ़े सां जुमंदड़ झोलियूं वाह कंहिं बाग़ी जी भेनर जी चोली जा चीरा न थाणनि ते टुटंदा न चौंकनि ते उड़ंदा वाह असांजे सिरुनि ते उलारियल खंजर थने ई सुकंदा नकीरत में ॿुॾंदा जे ॿुॾंदा त खंजर जे मुंहं तां लहूअ वजा वरी चिट मिटाइण महांगो थी पवंदो भले मुस्कुरायो इहो मुस्कुराइण महांगो थी वाह वाह नाज़रीन धरती जे ॿिनि अज़ीम इंसाननि सां अज़ीम ॾात धणियुनि सां कचहरी जो सिलसिलो जारी आहे पाण मिलूं था हिकिड़े नंढे ब्रेक खां पोइ